नाज़रीन स्पेशल ट्रांसमिशन में एक दफ़ो ॿीहर भलीकार कंदासीं डिस्कस कंदासीं असां ज़िलो कंबर शदाद कोट जेको बुनियादी मसइलनि खां वांझल आहे ऐं अॼु बि उनजा जेके बुनियादी मसइला आहिनि ईअं ई आहिनि जीअं 2008 में हुया पाकिस्तान पीपल्स पार्टी जी हुकूमत अचण खां पहिरियां पाकिस्तान पीपल्स पार्टी जी हुकूमत 2008 खां वठी 2022 ताईं 14 साल सिंध ते हुकूमत करण खां पोइ बि जेके बुनियादी मसइला आहिनि अवाम जा उहे हल न करे सघी आहे। कंबर शदाद कोट में मकानी चूंडुनि जे हवाले सां कहिड़ी तयारी आहे ऐं ज़िले जा जेके मुख़्तलिफ़ मसइला आहिनि या बुनियादी मसइला आहिनि उहे कहिड़ा आहिनि इन हवाले सां असां सां गॾु मौजूदु आहिनि कंबर शदाद कोट मां वाहिद भट्टी साहब। वॾी महिरबानी असांखे जॉइन करण लाइ। वारे मां अली असगर मीरासी सिंध टीवी न्यूज़ जो रिपोर्टर असां सां गॾु मौजूदु आहे जॾहिं त नसीराबाद मां अल्लाह बख्श असांखे जॉइन कयो आहे। टिनी जी वॾी महिरबानी। मां शुरूआत कंदुमि शदाद कोट खां। वाहिद भट्टी आगाह कजो त जेके आहिनि शदाद कोट शहर जा जेके असां मसइला ॾिसूं त कहिड़ा आहिनि ऐं 2015 खां वठी 2020 ताईं जेके मकानी जेके चूंडियल नुमाइंदा हुया मकानी जेके इलेक्शन खां पोइ उन्हनि कहिड़ा मसइला हल कया आहिनि हिन वक़्तु शहर जा बुनियादी मसइला कहिड़ा आहिनि? जी सर मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त 2000 जेके आहिनि त इलेक्शन खां पोइ जेके आहिनि त तक़रीबन सॼी सिंध जी शहदाद कोट में बि के बि मसइला हल न आहिनि थिया। पोइ इन करे त चूंडियल नुमाइंदा जॾहिं असां वटि इलेक्शन खटण खां पोइ कॾहिं बि पंहिंजे तकनि में न आहिनि आया। अक्सर जेके आहिनि नुमाइंदा उहो पंजनि बंगलनि में ऐं ख़ासि करे कराची जॾहिं थधनि मौसम में वञी रहण लॻा। मां तव्हांखे वधीक इहो ॿुधाईंदो हलां त असां वटि MPA नवाबज़ादा मीर नाज़र ख़ान मक्सी जेको काफ़ी भेरा MP रहियो आहे ऐं असांजो MNA आफ़ताब शहबान मीरानी साहब। शहदाद कोट मां वाहिद भट्टी असां सां गॾु मौजूदु हुयो पर टेक्निकल मसइलनि जे करे हुनजो कनेक्शन डिस्कनेक्ट थी वियो आहे। अली असगर मीरासी साहब अवां ॿुधाइजो त वारे जी छा सूरत हाल आहे? वारे में बुनियादी मसइला केतिरी क़दर हल थी चुका आहिनि? हिन वक़्तु जेको इलेक्शन जो माहौल आहे उन में अवां खे पाकिस्तान पीपल्स पार्टी जो मदे मुक़ाबिल केरु नज़र पियो अचे? वॾी महिरबानी तव्हांजो जीअं अवां सवाल कयो त वारे में मकानी इलेक्शन की आहे या आवाम के बुनियादी मसइलनि जे कहिड़ी आहे अफ़सोस सां इहो चवणो पवंदो त वारे तालको जेको आहे तक़रीबन 2.5 खां 3 लख आबादी रखंदड़ तालको आहे। हुन में 10 यूसियूं आहिनि ऐं 10 वारा टाउन कमेटी आहे जेके 10 वार्डनि ते मुश्तमिल आहे ऐं गाजीपुर टाउन कमेटी आहे उहा वारा पंहिंजो वगण टाउन कमेटी उहा जेका 6 वार्डनि ते मुश्तमिल आहे। अहिड़े हवाले सां गुज़र जेका 2015 वारी इलेक्शन थी हुई 31/10/2015 में उते हिकु माण्हुनि में उमेदु जागी हुई त असांजा जेके पंचायत इलेक्शन थींदी ऐं पंचायत इलेक्शन खां पोइ जेके माण्हुनि जा आवाम जा जेके बुनियादी मसइला आहिनि उहे हल थींदा। पर अफ़सोस सां उहो चवणो पवंदो त 2015 वारी जेके पंचायती इलेक्शन थी उन में कोई बि आवाम खे रिलीफ जेको आहे उहो न मिलियो। उहे यूसियुनि जा ॻोठ हुजनि या टाउन कमेटी हुजे इहे वारा टाउन कमेटी हुजे गाजीपुर टाउन कमेटी हुजे या पंहिंजो वगण टाउन कमेटी हुजे कंहिं बि लॻा टाउन कमेटी में कंहिं बि आवाम खे को ख़ासि रिलीफ न मिलियो। जेके टाउन कमेटियुनि जी बजेट आहे या यूसी जी बजेट आहे उहा पंहिंजो जेके चूंडियल नुमाइंदा उन वक़्त जा गुज़िरियल टेन्योर जा उन्हनि पंहिंजे मुलाज़िमनि खे पघारूं ॾियण खां बाद में जेका बचत रक़म आई उहा उन्हनि पंहिंजी जेब ख़र्ची करे इस्तेमालु कई ऐं पंहिंजो कामरा चाही ऐं उन्हनि में पंहिंजे भाङे भाईवार रहिया। पंहिंजो अहिड़े हवाले सां जेके टाउन कमेटी जी जॻह जेके बजेट हुई त ख़ासि करे मां ॿुधायां त वार कमेटी जी बजेट पहिरियां जेकी वार जीअं तव्हांखे मां ॿुधायो त वगण तक टाउन कमेटी हुई या गाजीपुर टाउन कमेटी गुज़िरियल 2015 इलेक्शन खां पोइ अॻु जॻह जेका तकबंदी थी उन में अलॻि कई वियो त 1 करोड़ ऐं तक़रीबन 9 लख रुपया वार टाउन जी बजेट हुई। पर इहे ॿई टाउन कमेटी जे अलॻि थियण खां बाद में उन जा 10 लख कटौती करे ऐं उन जॻह वरी 85 लख रुपए बजेट ते बीहारे वियो जंहिंखां पोइ वरी इज़ाफ़ो पोइ 97 लख बजेट पई। त अहिड़े हवाले सां बजेट उहा इन हवाले सां वारे टाउन कमेटी में कोई बि अहिड़ो को तरक़ियाती वॾो को टाउन कमेटी तरफ़ां कमु न थियो को टेंडर न थियो जिनके खिलाफ़ हितां जेका सोशल मीडिया या सोशल वर्कर हुया या मुखालिफ़ धुर हुई या आम माण्हू हुया उन्हनि एहतिजाज कया उन्हनि तक धरणा आया
जंहिंखां पोइ असीं उहो तनक़ीदी तरह खां नशर बि कईसीं, ख़बरूं बि ॾियूं ऐं असांजी उन वक़्त जे टाउन चेयरमैन जाज़ी नफ़रो सां ॻाल्हि ॿोल थींदी रही। उनजो इहो चवणु हुयो त बजट जेका उहा थोरी हिम्मत ऐं जेके पंहिंजो गुज़िरियल पार्टी जो 2017 पंहिंजो टाउन कमेटी में इज़ाफ़ी भर्ती कई वई, जंहिंजे करे इज़ाफ़ी भर्ती जे करे पंहिंजो असां ते हिकिड़ो बर्डन आहे ऐं उहो बर्डन पघार जे मद में 70 खां 75 लख जेको आहे उहो वञे थो पघार जे मद में। बाक़ी तक़रीबन 20 खां 22 लख रुपया रहनि पिया जेके हुनजे पंहिंजो ख़र्चु थिए थो वञे, सफ़ाई सुथरा ते ख़र्चु थिए थो वञे, या किथे कंहिं किथे या नॉर्मल जे अंदाज़ में ख़ासि कोई बि ख़र्चा थिए या को टेंडर न थिए थो। अहिड़े हवाले सां जेके 10 यूसी आहिनि वार तालुके जूं हुयूं, उन यूसी वार हुई, यूसी आबाद हुई, यूसी कलर हुई, या यूसी मीरपुर हुई, यूसी पंहिंजो हमल हुई, यूसी यारोदिर हुई, यूसी पंहिंजो आबाद हुई। इन कंहिं बि यूसी में उतां जेके चूंडियल नुमाइंदा उहे कंहिं बि खां कोई तरक़ियाती कमु कोन करायो, छो त यूसी में 5 लख रुपया माया पहिरियां 2 साल जेका 3 लख रुपया बजट, तंहिंखां बाद में वरी पोयनि 3 सालनि में 5 लख रुपया मायावार बजट हुई। उन 3 सालनि में जेका बजट हुई उहा बजट उन्हनि कंहिं बि ख़र्च न कई। चंद चेयरमैननि पंहिंजी कंहिंखे सोलर प्लेट या को सोलर पको ॾिनो, उनखां ॾियण खां सवाइ बाक़ी त अहिड़ी ॻाल्हि न कई। उहे उन्हनि ऐलान कयो हुयो त असीं मायावार माण्हुनि खे पंहिंजो सोलर प्लेटूं ऐं पखा ॾींदासीं, पर असांखे ॾिसण में आयो त का बि तमामु जेका आहे उहा दाऊं कंदी रही, रड़ियूं कंदी रही ऐं कंहिं बि को बि अहिड़ो कमु न थियो, का ठीकु आहे। असगर असां सां गॾु मौजूदु रहिजो। नसीराबाद मां अल्लाह बख़्श असां सां गॾु मौजूदु आहिनि। अल्लाह बख़्श आगाह कजो, जीअं असगर मीरासी ॻाल्हि कई वारे जी, त वारे जा बुनियादी मसइला अॼु बि उहे ई आहिनि जीअं 2008 में हुया पाकिस्तान पीपल्स पार्टी जी हुकूमत अचण वक़्तु। त नसीराबाद जी छा सूरत हाल आहे? छा उते को तरक़ियाती कमु थियो आहे, या उतां जा जेके नुमाइंदा हुया मकानी चूंडुनि जे नतीजे में जेके 2015 खां वठी 2020 ताईं जेके आहिनि उहे नुमाइंदा रहिया आहिनि, उन्हनि कहिड़ा तरक़ियाती कम कया आहिनि? हिन वक़्तु उते जी सूरत हाल छा आहे? बुनियादी मसइला कहिड़ा आहिनि नसीराबाद जा? जी वॾी महिरबानी अशफाक। नसीराबाद जी सूरत हाल बि बिल्कुलु ईअं ई आहे जीअं कंबर ज़िले जे ॿियनि शहरनि जी आहे। जीअं असगर ॿुधायो त हिते अल्लाह बख़्श मुंहिंजो आवाज़ अवां वटि अचे पियो? नाज़रीन, अल्लाह बख़्श सां असांजो राब्तो मुनक़तअ थी वियो आहे। असगर, मां अगरि अव्हां खां पुछा कयां, जी अल्लाह बख़्श पंहिंजी ॻाल्हि खे जारी रखो। हा, त मां इहो पियो चयो त हिते बि साॻी सूरत हाल आहे ऐं चूंडियल नुमाइंदा कुझु बि डिलीवर न करे सघिया, जेतोणीकि नसीराबाद टाउन कमेटीअ खे माहवार 2 करोड़ जे लॻभॻि बजट आहे। पर इहा ॻाल्हि बि वरजाई वञे थी, जीअं वारहे जी ॻाल्हि आहे त ओवरलोड आहे टाउन कमेटी ऐं उते इज़ाफ़ी भर्तियूं थियल आहिनि, जंहिंजे करे पघारुनि जो बोझ आहे। 75 खां 80 लख जी ॻाल्हि हिते बि कई वञे थी, पर उन जे बावजूदि डिलीवर करण लाइ घणो कुझु हुयो जेको डिलीवर न थी सघियो। हिननि 4 सालनि जे पीरियड में टाउन कमेटी नसीराबाद जे चूंडियल नुमाइंदनि कंहिं बि क़िस्म जी कारगुज़ारी न ॾेखारी। टाउन ऑफिसर आया जिन शहर में सफ़ाई सुथराई जो इंतज़ाम बहितर कयो, रोशनाई जो इंतज़ाम बहितर कयो, हू टाउन ऑफिसर हुया, चूंडियल नुमाइंदा न हुया, चेयरमैन वाइस चेयरमैन न हुया। पर असांजा जेके चूंडियल नुमाइंदा हुया, जेके असांजा काउंसिल न थिया, उहे कुझु ई डिलीवर न करे सघिया, अवाम खे कुझु न ॾेई सघिया ऐं पूरे शहर में हर वक़्तु एहतजाज रहिया। ही शहर धरणनि जुलूसनि जो शहर बणिजी वियो। रोज़ एहतजाज हुया। शहरियुनि खे पीअण जो पाणी नथो मिले। शहरियुनि खे हिन वक़्तु बि पीअण जे पाणीअ जी रसद कान्हे का। जेकॾहिं पाणी अचे थो त उन में नालियुनि जो गंदो पाणी मिक्स थियल आहे। ड्रेनेज जो निज़ाम तबाह थियल आहे। रोशनाई जो निज़ाम तबाह थियल आहे। स्ट्रीट लाइट कोन्हे का। त इन सॼी सूरत हाल खे नज़र में रखंदासीं त पूरे शहर में का बि सहूलियत मुयसरु कोन्हे का अॼु ताईं। ऐं 2015 खां हीअ 2022 थी विया, 7 साल थी विया आहिनि त पीपुल्स पार्टी जा चूंडियल काउंसलर ऐं चूंडियल मेंबर असांखे कुझु बि डिलीवर न करे सघिया। चेयरमैन कुझु बि डिलीवर न करे सघियो, का शइ न ठाहे सघिया। हिन वक़्तु नसीराबाद शहर में ॿियनि शहरनि वांगुरु तरक़ियाती कम, पेवर ब्लॉक वग़ैरह शुरू थिया आहिनि, जेके MPAs MNAs जे टाइटल सां उन्हनि जी कोटा जे तहत इहे कम ॿुधाया पिया वञनि, जेके डिस्ट्रिक्ट ADP ऐं प्रोविंशियल ADP मां कराया पिया वञनि। नसीराबाद तालुके में हिन वक़्तु 1,04,799 वोट आहिनि, जंहिंमां नसीराबाद टाउन कमेटी जा 19,232 वोट आहिनि।
85,565 वोट जेके आहिनि उहे मुख़्तलिफ़ यूनियन काउंसिलियूं नसीराबाद तालुके जूं, जंहिंमें 6 यूनियन काउंसिलियूं आहिनि: मुरादी, मुंदरलाखा, चौदेरो, डेरा। उन खां अलावा असांजी ॿी यूनियन काउंसिल आहे लाखा ऐं धामरा। इहे जेके 6 यूनियन काउंसिलियूं आहिनि उन्हनि खे माहवार 5 लख रुपया बजट मिलंदी रही, पर इन्हनि 6 यूनियन काउंसिलुनि में इन सॼे पीरियड में कुल 2 खां 3 दफ़ा सोलर प्लेट ऐं पखा विरहाइण वारियूं तक़रीबूं थियूं। इन खां हटी करे को बि कमु न करायो वियो, न किथे को मुसाफ़िर खानो ठाहे वियो, न कंहिं ॻोठ में का ड्रेनेज जी सहूलियत ॾिनी वई, न कंहिं ॻोठ में को आम माण्हुनि जे पीअण लाइ को नलका लॻाया विया। हिकिड़ो अजीब सिलसिलो हुयो त इहे जेके पैसा आया इहे कंहिंजे बंगलनि ते ख़र्च थिया, इहे कंहिंजूं छा ख़र्चूं बणिजी पैसा ख़र्च थिया, को अकाउंटेबिलिटी कोन्हे का। ऐं मज़े जी ॻाल्हि ॿुधायांव त जेके हिननि वटि व्हीकल्स आहिनि नसीराबाद टाउन कमेटीअ में, उन्हनि ते जेको तेल ख़र्च ॾेखारियो वियो आहे, उहो तेल ख़र्च जेकॾहिं इन्हनि व्हीकल्स खे 24 आवर्स स्टार्ट ॾेखारियो वञे त उन जे बावजूद बि एतिरो तेल ख़र्च न थींदो जेतिरो वोचर्स में ॾेखारियल आहे। इहा सूरत हाल जेका आहे ॾाढी हिकिड़ी सोचण वारो लम्हो आहे त आख़िरकार ही करोड़े रुपया अवाम ते ख़र्च थियण जे बजाए ठीकु आहे। अला बख़्श चओ था त करोड़े रुपया आहिनि पर उहे अवाम ते ख़र्च न थी सघिया आहिनि। कोशिशि कईसीं त ज़िले कंबर शदाद कोट जी जेका सूरत हाल आहे अवाम जे साम्हूं रखी वञे। वाहिद भट्टी, असगर मीरासी, अला बख़्श, अवां टिनी जी वॾी महिरबानी। नाज़रीन, सिंध में हिन वक़्तु मकानी चूंडुनि जो जेको फेज़ 1 आहे उहो हलंदड़ आहे ऐं 26 जून ते फेज़ 1 जी इलेक्शन थियणी आहे। पर सिंध जी सूरत हाल अॼु बि साॻी आहे। सिंध जा मसइला अॼु बि साॻिया आहिनि जेके 2008 में हुया। 2008 खां 2022 ताईं 14 साल पाकिस्तान पीपल्स पार्टी सिंध ते हुकूमत कई आहे ऐं अरबें रुपया तरक्याती बजट जे नाले ते ख़र्च कया विया आहिनि, पर सिंध में किथे बि असांखे उहा बजट नज़र नथी अचे, प्रैक्टिकली नज़र नथी अचे। कागज़नि में उहा ख़र्च थी चुकी आहे, पर जेकॾहिं प्रैक्टिकली ॾिठी वञे ऐं ग्राउंड रियलिटीज़ चेक कयूं वञनि त उहा बजट असांखे ख़र्च थींदे नज़र न आई आहे। सिंध जा बुनियादी मसइला जंहिंमें ड्रेनेज सिस्टम आहे, इंफ्रास्ट्रक्चर आहे, या जेके सिंध जा मुख़्तलिफ़ रोड्स आहिनि उहे बि तबाह हाली जो शिकार आहिनि। सिंध में असांखे का बि बहितरी किथे बि नज़र न पई अचे, पर उन सां गॾोगॾु हिकु बदकिस्मती इहा बि आहे त हिते पाकिस्तान पीपल्स पार्टी जो को अल्टरनेटिव मौजूदु न आहे। जेकॾहिं पाकिस्तान पीपल्स पार्टी जी परफॉर्मेंस सुठी न आहे त सिंध जो अवाम कंहिंखे वोट ॾिए, कंहिंखे मुंतख़ब करे मकानी चूंडुनि में अॻिते मोकिले जेको अवाम जो कमु करे सघे। स्पेशल ट्रांसमिशन में अॼु ताईं एतिरो ई। अवां सां मुलाक़ात थींदी सुभाणे। पंहिंजे मेज़बान इशफाक अहमद खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।